जो जुल्म हलंदो रहंदो। असांजी इज्जत में हथ विधो आहे, उनजी इज्जत मिट्टी में मिलाइणी आहे। छो तो हटीड़े गोट के मौत जो मैदान बनाए छॾींदो। तव्हांजो पुत्र हाणे बदमाश थी वियो आहे। सान थी रही सका पे पूरा जो के उते खैरी खैरी बदमाशी आजम जा बदमाशी आजम, बदमाशी आजम, बदमाशी आजम। दादन सा पिया डाडो, दादन जो बिया दादो। बदमाश आजम, बदमाश आजम। दादन सा बिया डाडो, दादन जो बिया दादो। बदमाश आजम, बदमाश आजम, बदमाश आजम। बदमाश आजम, बदमाश आजम। अरे ये खबर ना है, देखो सत्तर खान सब पुछाईंदो आहे न, जिंदगी पाजी विञाईंदो आहे, जिंदगी। साईं खुदा जे वास्ते इहो ज़ुल्म न कयो। मां पंहिंजी हर शइ खपाए तव्हांजा पैसा लाहींदुसि। काका पीरल अदा तोलाए सही थो करे, छो त तूं एतिरा पैसा असांखे ॾेई कोन सघंदे। न तो वटि माल आहे, न तो वटि मिल्कियत। सुठो हिन में थी त पंहिंजे धीउ जो संग कमदार खे ॾे। पीरल अदा साईं तोखे सही पियो चवे, कमदार खे बि ॾियातो तोखे ॿियो न मिलंदो। साईं मुंहिंजी न्याणी कॾहिं बि कमदार सां शादी न कंदी। बकवास बंद कर कमदार। वीरू ये न सुधरंदो।
वन वजी हाणे जो हाणे इनजी छोरी के खपे ते खणी अचो वन जेको हुकुम ॿुधाए साईं। ख़ुदा ज़ुल्म था कई ये लॻियो। इन्हनि खे शायद ख़बर नाहे त सफ़दर ख़ान सां जेको फिटाईंदो आहे उहो ज़िंदगी बची वञंदो आहे। असांजो ज़माने सां सिर लॻे पंहिंजो मैखाने सां मस्तु असां पंहिंजी मस्तीअ में। लगे तो शहर का हींअर गोठ तो अची झटपट में। हाँ यार इन करे त मां पंहिंजी बदली गोठ में करायो त जीअं तव्हां असां सदाई गॾु। अरे घबराए न सूबेदार त पंहिंजो यार झटपट में। चङो पोइ ठीकु आहे वरी शाम मिलंदा। ठीकु आहे छा ॻाल्हि आहे रे हिनखे छो पकड़ियो अथव? सूबेदार तुंहिंजो भलो हिन में अथई त हटी परे थी ऐं ही छोरी असांजे हवाले कर। तोखे ख़बर नाहे ये छोरी वॾेरे सफ़दर ख़ान वटि व्याज में आयल आहे। छोकिरी त मां तव्हांखे कोन ॾींदुसि। भलो तव्हांजो इन में आहे त इज़त सां हितां हलिया वञो। तोखे शायद वॾेरे सफ़दर ख़ान जी ताक़त जो अंदाज़ो नाहे। अचोड़े अच्छा पीरल छा थी वियो आहे तव्हांखे जो तव्हां उन्हनि ज़ालिमनि खां व्याज ते पैसा था वठो? मूंखे ख़बर नाहे त हू केतिरा ज़ालिम आहिनि। हाँ मजबूरी आहे ॿिनि फसलनि जा पैसा व्याज में ॾेई। चाचा हाणे तव्हांखे काॾे बि वञण जी ज़रूरत नाहे। मां हिते आयो हां ऐं उन वॾेरे खे पाण मोह ॾींदुसि। खेनि ज़ालिमनि खां बचे न त ही ज़ालिम मूंखे खणी वञनि हा। जन्नत मुंहिंजे हूंदे जेको बि तोखे हथ लाईंदो न उनजी बांह सलामत न हूंदी। इहो तोसां आज़म जो वचन आहे। सरदार शिकार थो अचे न वञे इहो शिकार। न ईंदो सरदार।
पंहिंजे लाइ हाणे तोखे कुझु करणु पवंदो। हा दा साईं, हाणे मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो, छो त दिमाग़ ख़राब थी वियो आहे ॻोठ वारनि जो। जंहिंजो बि दिमाग़ ख़राब थिए न, उन्हनि खे हिकिड़ी सेकत ते सिधो करे छॾनि। हमदार कंदेड़ छो कयो अथई? मोह तुंहिंजो छो भेलो आहे? छोरी जो छा थियो? बाबा साईं, तव्हांखे त ख़बर आहे त आउं कूड़ असुल ॻाल्हायां ई कोन। असां त छोरीअ खे खंबियूं खयूं पिया अचूं, पर इहो सूबेदार आज़म अची विच में पियो। जंहिं असां छोरी खसे मालकन हाल कई। बाबा न न, इहो सूबेदार आज़म वरी केॾां अची वियो? बाबा साईं, पहिरियों त कॾहिं बि ॻोठ में न ॾिठो होसि, लॻे थो त हींअर ई बदिली थी आयो आहे। हा कमदार, अहिड़ा सूबेदार असांजे पेरनि में हूंदा आहिनि, पेरनि में। ही ॻोठ असांजो, असांजो, ऐं हिन ॻोठ में हुकुम बि असांजो हलंदो, छो त अनवर ख़ान जान जो पुटु जान आहे, सम्झई? कमदार, भले सूबेदार आज़म हिन ॻोठ में अचे, असां ते कोई बि फ़र्क़ु नथो पवे। कमदार, तूं राति वञ, वञी पीरल खे चओ त सुभाणे मूं वटि पेश थिए, ऐं हाणे वञ रोशन खे वठी आ, वञ। जेको हुकुम बाबा साईं। छो त ही ॻोठ वारा प्यार जी ज़बान सम्झनि कोन था। हाणे उन्हनि खे ख़बर पवणु घुर्जे त जेको 70 कौण सां मिटाईंदो आहे न, उहो ज़िंदगी पंहिंजी विञाईंदो आहे, ज़िंदगी। आज़म जी मां, पुट आज़म हिन दफ़े अचण में ॾाढी देरि कई आहे। हा, मां पाण परेशान आहियां। एतिरा ॾींहं थिया आहिनि, अञा सुधी न मोटियो। अलाह ख़ैर करे, आज़म जा पीउ अलाह करे ख़ैर सां अचे। बाबा अम्मा माजी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, कुछ मंगो बाबा, कुछ मंगो। वेहो बाबा, वेहो। हा मां, हाणे मां ॻोठ में रहंदुसि, इन करे त मूं ॻोठ में बदिली कराई आहे। आज़म, इहो तो छा कयो? छो बाबा, वॾेरा आख़िर इहो छो चाहींदा? मां को घेर त कोन आहियां, मां बि त हिन ई ॻोठ जो आहियां। तूं सदाईं रह, मुंहिंजे अखियुनि ते रह, पर हिन ॻोठ जा वॾेरा तोखे कॾहिं बि कोन बर्दाश्त कंदा जो तूं हुन ॻोठ में सूबेदार थी रही। पुट इन्ही जे करे जो तूं वॾेरे वारनि जो चयो कोन मञींदे, न वरी उन्हनि सां तूं ठहंदे। बाबा, तव्हां को बि फिक्र न कयो, मूं पंहिंजी बदिली पंहिंजे ॻोठ में इन करे त कराई आहे त जीअं वॾेरे खे ख़बर पवे त सभु पुलिस वारा रिश्वत खोर न आहिनि हूंदा। पुट, तुंहिंजो कहिड़ो कमु जो वॾेरे वारनि सां थो अटकी? असीं ग़रीब माण्हू कंहिं कंहिं सां मुंहुं ॾींदासीं, तंहिं करे नूरां जो पेर उते ख़ैर ई ख़ैर। आज़म जा पीउ हाणे बस बि खणी कर, शुरू तो थी त बस ई नथो करे। पर आज़म, तू छॾ पी के, उते हथ मुंहुं धो, कपिड़ा मटा त मां तुंहिंजे लाइ मानी खणी। हाज़िर मां। मुहतर साईं, ही उहो माण्हू आहे जेको तव्हांजा पैसा ॾियण खां इनकार थो करे। अॼु मां हिनखे तव्हांजे साम्हूं वठी आयो आहियां। हाणे जेको तव्हांखे वणे हिन जे बारे में फ़ैसिलो कयो। तव्हांखे त ख़बर आहे त मां असुल कूड़ हणां ई कोन। अनवर ख़ान जवान जो पुटु चोर आहे। अरे पहिरियों त पैसा वठो था, अरे जॾहिं ॾियण जो वक़्तु थो अचे त तप थो चढ़े। हा न साईं बाबा, ही कमदार कूड़ थो ॻाल्हाए। असां ग़रीबनि जी कहिड़ी मजाल आहे जो तव्हांजा पैसा खाऊं? मां त साईं कमदार खां फसल ताईं मोहलत पई घुरी, पर कमदार मारे कुटे अचे तव्हां वटि छलियो आहे। साईं वॾा, तव्हांखे त ख़बर आहे त मां असुल कूड़ हणां ई कोन। मुंहिंजे मुताबिक़ हाणे बि रोशन जे घर में ॿ मेहूं बीठियूं आहिनि। अरे छॾे या पक पक,
जेको सफ्तर खान सां फिटाईंदो आहे न वो पंहिंजी जिंदगी विञाईंदो आहे जिंदगी कमदार वञी हिन रोशन जूं ॿ काए अच ऐं बाक़ी जेके पैसा हिन ॾे बचंदा न वो पाण ई ईंदड़ फ़सलो ते ॾींदो वञ न साईं बाबा मुंहिंजे घर में तो कुछ भी कोन्हे न साईं बाबा मूं ते रहम कर आज़म बाबा गोठ मां लॾे वञण जी तो करे अञा तूं चुप वेठो आहीं जन्नत मूं तुंहिंजे बारे में बाबा वारनि खे ॿुधाए छॾियो आहे अॼु या सुभाणे बाबे वारा चाचा खां तुंहिंजो रिश्तो घुरण वेंदा वॾेरे बाबा ते पैसनि जो ज़ोर रखियो आहे ऐं पैसनि एवज़ मुंहिंजो संग थो घुरे जन्नत तोखे त ख़बर आहे त जेको बि वॾेरनि खां पैसा वठंदो आहे उन्हनि जो कर्ज़ कॾहिं बि न हिलंदो छो त उन ते व्याज मथां व्याज चढ़ंदो वेंदो आहे पोइ माण्हूअ खे मजबूर करे उन जे घर ज़मीन ऐं इज़त सां खेॾंदा आहिनि तॾहिं त तोखे चवां थी त चाचे वारनि खे रिश्ते जे लाइ मोकिल बाबा ॾे ठीकु आहे साईं मुंहिंजा ठीकु आहे मां बाबा वारनि खे तव्हांजे घर मोकिलींदुसि आज़म राति ताईं जेकॾहिं चाचे वारा न पहुता न त मां ॿिए कंहिंजे नाले थी वेंदसि जेकॾहिं राति बाबा वारा न आया त पोइ मां पाण साईं जन खे प्यार जी हथकड़ी हणी कुर्ब जी गाॾी में विहारे मोहबत जे लाकब में बंदि कंदुसि पोइ त बसि न तोखे त सदाईं ॻाल्हि टारण जी हूंदी आहे कॾहिं संजीदा थी मुंहिंजे बारे में सोचो थी चरी जेकॾहिं तुंहिंजे बारे में संजीदा न सोचींदुसि त ॿी कहिड़ी वेठी आहे जंहिंजे लाइ मां संजीदा सोचींदुसि हाणे खिल न लॻो भुल जी अगर आए दिलदार अचण वञण
दिलासन ते हलिया आयासीं सुहवारनि जे सलामनि ते हलिया आयासीं हलियो न कंहिं बि शहनशाह जो फरमान कोई ॾींहं वारनि जे नियापन ते हलिया आयासीं घड़ियूं इंतज़ार वारियूं ख़तम यार अचण वञण वरी शुरू
धीअ तो में असां में वॾो फ़र्क़ु आहे। तुंहिंजा भार वॾा ज़ालिम माण्हू आहिनि। अॻा जे तुंहिंजे भाउरनि खे ख़बर पई त मुंहिंजे पुट खे मारे छॾींदा। अनवर खान जवान जो पुत्र जवान है। अरे तुझी या जुर्रत किए थी जो तू असांजी इज्जत में हथ विधान इज्जत में। अरे तोखे ख़बर न आहे जेको असां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाईंदो आहे असां हुनजी अखियूं कढी छॾींदा आहियूं। मुनवर तू सूर्य के घर वठी हल, बाक़ी मां हिननि खे ॾिसां थो हिननि खे मां। बडेरा तुझो ॾोही मां आहियां, बाक़ी मुंहिंजे बाबे खे कुझु बि न चओ। अनवर खान जवान जो पुत्र जवान है। अरे तुझी या जुर्रत किए थी जो तू असांजी इज्जत में हथ विधा। बदनाम कर छॾियो तूं मोखाण जे लाइक़ न छॾियो अथई। मुनवर पुट आखिर थियो छा आहे? मूंखे बि त कंहिं ॻाल्हि जी ख़बर पए। अम्मा राणी अॼु खां पोइ राणी घर खां ॿाहिरि कोन निकिरंदी। जेकॾहिं निकिती त कंदोमांसि पूरो। दोस्तों इहो आहे मुंहिंजी ज़िंदगी जो किसो। भला मूंखे बचायो आहे, हिकु वरी नई ज़िंदगी ॾिनी अथई, मगर हाणे मां ख़ामोश कोन वेहंदुमि दोस्तो, कोन वेहंदुसि। मुंहिंजा भाउ असां तुंहिंजो दुख सम्झूं था, पर क़िस्मत जे लिखे खे को बि नथो बदलाए सघे। सब्र कर मुंहिंजा भाउ, सब्र कर। न दोस्तो न, हाणे मां सब्र कोन कंदुसि जेसिताईं हिन कमीने अनवर खान खे न मारींदुसि। यार पिरी इन्हनि वॾेरनि सां अटकण का सवली ॻाल्हि त न आहे। हा पिरी वॾेरा पहिरें खां वधीक ज़ालिम थी विया अथई। तूं अकेलो उन्हनि सां न विड़ी सघंदे। मुंहिंजी सलाह वठी त हलूं था सूबेदार आज़म ॾे, हू असांजी ज़रूर मदद कंदो। अहिड़ी क़िस्मत तुंहिंजा रंग कादम लॻे थो तोखे कंहिं ग़लति ख़बर ॾिनी आहे। हा यार खादिम असगर सही पियो चवे। वॾेरे जा माण्हू अचना हुजनि हा न, कंहिं महिल ताईं अची वञनि हा। दोस्तो मूं पाण जांच करे सॼी संगत खे ॿुधायो आहे। कादम ॾिसो ना तुम्हारी जांच खे, भला ॻोठ जी ॾे ख़बर। असगर ॻोठ में तुंहिंजो यार आज़म बदिली थी आयो आहे ऐं इहा बि ख़बर पई आहे त आज़म वॾेरे जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। हा असगर चाचे रोशन वारनि मूंखे ॿुधायो आहे त वॾेरे ऐं आज़म जे विच में झेड़ो बि थियो आहे।
ऐं ॿिन्हिनि हिक ॿिए खे धमकियूं बि ॾिनियूं आहिनि। अगर मूंखे लॻे थो त वॾेरो आज़म खे को न को नुक़सान ज़रूर पहुचाईंदो। यार खादिम ॻोठ वञे न, आज़म खे चइजांइ मूंसां फोन ते ज़रूर ॻाल्हाए। दोस्तो हाणे असांखे ई कुझु करणो पवंदो, जो ईअं न थिए वॾेरो आज़म खे कोई नुक़सान न पहुचाए। भावस्कर जो इंतजार हू अचनि था। सुठो नथो करी, तुंहिंजी दुश्मनी वॾेरे सां आहे। वॾेरे जे महिमाननि तुंहिंजो कुझु बि न आहे बिगाड़ियो। अरे बकवास बंदि कर, कई न पूरो। तव्हां हिनखे घणो वक़्तु कमरे में न विहारियो, ताज़ी हवा सुबुह जो ऐं रोशनी ॾियो, सही थी वेंदी। बाक़ी हिन जो ॿियो को इलाज कोन्हे। जी डॉक्टर साहब। अनवर खान कर ख़बर तुझी प्राडो कीअं पे हले। अदा साईं ॾाढी थी भॼे, तोखे त ख़बर आहे मुंहिंजी ड्राइवरिंग जी, त असल धुड़िया कढी छॾिया त मां। ऐश कयो, मौजू मारियो। तव्हांजो भाउ जेसि ताईं ज़िंदा आहे, ज़िंदगीअ में तव्हांखे गणती करण जी का बि ज़रूरत कोन्हे का। अनवर खान कर ख़बर शिकार जी कॾहिं आहे तयारी? अदा साईं सदाईं तयारी हूंदी आहे शिकार जी, जॾहिं संग जी सलाह बीठी त हलिया वेंदासीं। होता सही जुल्म थियो बाबा, जुल्म थियो, कहर थियो। छा थियो आहे कमदार? काबे वांगुरु न बंदो थो अची, महिमान किथे आहिनि? होता साईं उन्हनि जे लाइ त चवां, तव्हांखे त ख़बर आहे बाबा त मां असुल कूड़। बकवास बंदि कर, सिधो ॿुधाए त महिमान किथे आहिनि? होता साईं धाड़े लसकर रस्ते ते असांजो अॻु वठी असांजे महिमान खे अॻवा करे वियो बाबा। तैरा का ॻाल्हि न आहे। मां डीएसपी खान खे फोन करे चवां थो त हू महिमाननि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करे। हाणे तव्हां पंहिंजा मूड सेट कयो, सही कयो मूड, छो जो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ख़ुशीअ जो सभु तयारु थियो, जशन जूं तयारियूं कयो। अदा साईं ख़ैर त आहे, तव्हांखे छा थी वियो? वाकई अदा साईं होॾां असांजा महिमान अॻवा थी विया आहिनि ऐं हिते तव्हां जशन था करायो। अनवर खान तोखे त ख़बर आहे त सफ़दर खान सां जेको पिटाईंदो आहे न, उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। सूबेदार बि मूंसां पिटायो आहे। अॼु डीएसपी सूबेदार आज़म खे
गोठ में जलील करे गिरफ्तार कंदो सूबेदार आजम के खबर पवंदी तो सफ़दर खान सां फिटाइण वारो कॾहिं बि सिधो न थियो आहे, न थी सघंदो सिधो। छोकरा वञो, जश्न जी तैयारी कयो। तुंहिंजे दुख भरियो दास्तान ॿुधी मूंखे पाण दिली सदमो पहुतो आहे। मां पाण हिन ॻोठ में बदिली न करे कराए आयो आहियां त जीअं तव्हां पाण जहिड़नि ग़रीबनि जी मदद करे सघां ऐं इंशाअल्लाह तव्हां जूं दुआऊं मूंसां गॾु रहियूं त मां तव्हां ग़रीबनि जी एॾी मदद कंदुसि जो ही सॼो ॻोठ ॾिसंदा। पर तव्हांजे दुआउनि जी मूंखे तमामु घणी ज़रूरत आहे। जित नूरां जो पैर उत ख़ैर ई ख़ैर। पुट तुंहिंजी भलाई इन में आहे त तूं ख़ामोश रह। हिन ज़ालिम वॾेरनि खे ख़बर पवंदी त तोखे मारे विझंदा। हाज़म जी मां ख़ैर तो घुर, कॾहिं ख़ामोश भी थी वेंदी कर। सर, तव्हां अचण जी तकलीफ़ छो कई? फोन कयो हा त मां पाण हाज़िर थी वञा हा। ॾोहारनि खे फोन ते नाहे घुराइबो। असां तोखे मनशियाती केस में गिरफ़्तार करण आया आहियूं। सर, ही तव्हां छा पिया चओ? असां तव्हांजे घर जी तलाशी वठंदासीं। वञो, घर जी तलाशी वठो। साहब, भली तलाशी वठी सघो था। जित नूरां जो पैर उते ख़ैर ई ख़ैर। ऑफिसर साहब, मुंहिंजो पुट पाण ऑफिसर आहे। तव्हांखे कंहिं ग़लति ख़बर ॾिनी आहे। मूंखे तो जड़े ऑफिसर मां इहा उमेद न हुई। मां तोखे मनशियात हलाइण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थो कयां। यू आर अंडर अरेस्ट। सर, तव्हां यकीन कयो, मूंखे इन जे बारे में का बि ख़बर न आहे। मूंखे लॻे थो त कंहिं मूंखे फासाइण जी साज़िश कई आहे। तोखे जेको कुझु ॻाल्हाइणो आहे अदालत में ॻाल्हाइजांइ। हींअर तोखे असां सां गॾु हलणो पवंदो। साहब, मूंखे अल्लाह जो कसम आहे, असांखे इहा ख़बर न आहे त मुंहिंजे घर में इहा शइ कंहिं रखी आहे, कंहिं रखी आहे। लाल, हींअर असां सां गॾु हल। हलो सर। साहब, खुदा जे वास्ते मुंहिंजे पुट खे न वठी वञो। खबरदार, कहीं भी पुलिस वारा चढ़ने की कोशिश कई
मौत जे हवाले कंदोमांसि, मौत जे। अचा तो मूंसां। बदमाश आज़म, बदमाश आज़म, बदमाश आज़म। दादन सां बि अदादो, दादन जो बि अदादो। बदमाश आज़म, बदमाश आज़म। दादन सां बि अदादो, दादन जो बि अदादो। बदमाश आज़म, बदमाश आज़म, बदमाश आज़म। बदमाश आज़म, बदमाश आज़म। वालेकुम सलाम। शाला चाचा वो खैर बा क्लास अब खुशा मजे में खेल खुश लगा पे सफा मजे में। अल्लाह पुट मुनवर खान तो भी खुश लगो पिया। हाँ चाचा सिंह खेल लगो पिया। सफा खेल लगा पिया न पुट। कीअं थी तबियत तुंहिंजी हाणे? तव्हां पंहिंजो हाल ॿुधायो। जी बादशाही जो केर बाबा? तव्हां हिते छो आया आहियो? तव्हांखे ख़बर न आहे त अनवर खान जवान जो पुटु जवान आहे। काका सोढा असां तव्हांजी घणी इज़त कईसीं। जॾहिं खां वठी तुंहिंजो पुटु खसीस सूबेदार बणियो आहे न, पाण खे ॻोठ जो मालिक सम्झण लॻो आहे ऐं असांजे कम में दख़ल अंदाज़ी थो करे। मोहतार साईं, मुंहिंजे पुट आज़म खे पुलिस ॿधी वई आहे। खुदा जे वास्ते, खुदा जे वास्ते मूंखे पंहिंजो पुटु छॾाए ॾे, मूंखे पंहिंजो पुटु छॾाए ॾे। डीएसपी साहब तव्हां कीअं जल्दी में मोटी आहियो? अनवर खान आज़म खे जीअं वठी वञी रहिया हुआसीं त असगर खान धाड़ेल पंहिंजे साथियुनि सां गॾु हुनखे छॾाए ॾियो। छा चयई डीएसपी? आज़म भॼी वियो? न अनवर खान, मां सच पियो चवां, आज़म वाकई फरार थी वियो आहे। डीएसपी खान तूं इहो छा पियो चवीं? आज़म भॼी वियो? ॾिसे छा थो डीएसपी? बंदि करे वञी हिननि खे थाणे में, पाण ई आज़म पेश थींदो। ॾिसां त कीअं नथो पेश थिए, हिन जा वॾा बि पेश थींदा। छो त अनवर खान जवान जो पुटु जवान आहे, जवान। सूबेदार अहमद खान वठी हल हिननि खे। हलो हले अॻिते। वठी हल। वेहो। यार आज़म ॾे ख़बर खाधो न पुलिस मां खटियो केतिरो झलींदो हुयो मां त पुलिस जी नौकरी वॾेरनि जी ग़ुलामी खां सवाइ तोखे कुझु बि हासिल न थींदो। अची वे न मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में। असगर मूंखे कहिड़ी ख़बर
त हिते हर को इंसान बिन टकन जे करे पंहिंजो ईमान विकिणी वेठो आ। मां त पुलिस में न करे भर्ती थियोसि त जीअं पंहिंजे अबोज ॻोठाणनि खे जहालत वारी ज़िंदगीअ मां ॿाहिरि कढां ऐं उन्हनि खे हक़ वठण जो सबक़ सेखारियां। आज़म इन्हनि वॾेरनि ऐं सरमायादारनि जो को बि दीन ईमान नाहे हूंदो। यार आज़म, पुलिस तुंहिंजे बदिरां तुंहिंजे पीउ ऐं भाउ खे वठी वई आहे। आज़म, काॾे वञा थो? थाणे ते। जेसि ताईं उन डीएसपी खे मज़ो न ॾेखारींदुसि तेसि ताईं उहो कोन सुधरंदो। आज़म न, तुंहिंजो मसइलो मां थो हल कयां पियो। उहो वरी कीअं असगर? उहो ईअं त वॾेरे जा माण्हू मूं वटि क़ैद आहिनि। डीएसपी जेको आहे त वॾेरे जो चमचो आहे। उन जे बदिले में डीएसपी सां डील था कयूं पिया। तुंहिंजो पीउ ऐं भाउ डीएसपी आज़ाद करे, उन जे बदिले में वॾेरे जा माण्हू मां आज़ाद कंदुसि। अदा ॾियो हलवा भला काके सोडे वारनि खे जेल में छॾायो था? न मुनवर खान न, अनवर खान जवान जो पुट जवान आहे। सोडे वारनि खे पुलिस मां अगरि छॾायोसीं न त आज़म कॾहिं बि पुलिस खे हथ कोन ॾींदो, सम्झाई? तव्हां ॿई पाण में ज़िद न कयो। असीं जेको चाहियूं पिया न उहो थी वियो। हाणे आज़म कॾहिं बि ॻोठ में न ईंदो। जेकॾहिं आयो बि न त सिधो जेल में वेंदो। छो जो सफ़दर ख़ान सां जेको फिटाईंदो न वो जिंदगी पंहिंजी विञाईंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सफ़दर खान, अॼु असां ग़रीबनि खे कीअं यादि कयो अथव? डीएसपी खान तोखे त ख़बर आहे त सफ़दर ख़ान सां जेको फिटाईंदो आहे न उहो जिंदगी पंहिंजी विञाईंदो आहे। पर असां पंहिंजे मोहसिन दोस्तनि खे कॾहिं बि विसारियो न आहे। सफ़दर खान, हुकुम कयो। असां त तव्हां लाइ हर वक़्तु हाज़िर आहियूं। जेको बि कमु अथव ॿुधायो। न न, अहिड़ो को ख़ासि कमु कोन्हे को। बसि इहे जेके मुंहिंजे ॻोठ जा माण्हू आहिनि न इन्हनि खे आज़ादु कयो। पर अञा आज़म वारा त गिरफ़्तार न आहिनि थिया। डीएसपी खान तूं इन ॻाल्हि जो को बि फिक्र न कर। आज़म हाणे कॾहिं बि ॻोठ में कोन ईंदो। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। मां आज़म जे पीउ ऐं भाउ खे हींअर ई थो कढां। ठीकु आहे त पोइ ख़ुदा हाफ़िज़। माण्हू तयार थी विया आहिनि। असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? ठीकु आहे, वठी हलोनि पर होशियारी सां। असगर असां को नवां माण्हू न आहियूं। पोइ बि होशियारी ज़रूरी आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, कचो टपी पोइ हिननि जूं अखियूं खोलजो। ठीकु आहे, पोइ असां हलूं था। ठीकु आहे, वठी हलोनि। अचो मूंसां। ख़ुदा हाफ़िज़। असगर चाचे बागन खे
दिल जो दौरो पियो हो या वडेरे मारायोस? छो आज़म तोखे ख़बर न आहे त बाबे खे वडेरे मनोहर वारनि मारियो हुयो? न यार मूंखे त का बि ख़बर न आहे त उन वक़्तु छा थियो। मां त ट्रेनिंग ते हुउसि। यार आज़म हे उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं तूं ट्रेनिंग ते हुई। वॾेरा साईं ही वठो पंहिंजा पैसा, मूंखे ज़मीन जा कागज़ वापसि ॾियो। कमदार जी भोतार साईं। बागन जो हिसाब किताब त ॾिस। चवे थो त सभई पैसा खणी आयो आहियां। भोतार साईं मूं बागन जो सॼो हिसाब करे छॾियो आहे। हिन ॾे असांजा 75,000 रुपया व्याज खां सवाइ रहनि था। अनवर खान जवान जो पुट जवान आहे। अदा साईं बागन ॾे घणे टाइम खां वठी असांजा पैसा रहंदा था अचनि। हाणे बागन खे का बि रिआयत न आहे। ठीकु आहे अनवर खान, बकाया पैसनि में बागन जूं मीहूं था कयूं। कमदार नेकीअ जे कम में देर करणु न घुर्जे। न साईं मूंसां इहो ज़ुल्म न कयो, मुंहिंजो गुज़र सफ़र हिन मेन ते आहे। बस बागन बस, हाणे हल सिधो थी था उत फट। ही वरी असगर कीअं आयो आहे ज़मीन ते? भोतार साईं असां असगर घणो ई हले पियो, ज़मीन ते चढ़ण खां मुड़े ई कोन पियो। अड़े पोइ इहा ॻाल्हि हुई त पहिरियां छो न ॿुधायव मूंखे? भोतार साईं नाराज़ छो पिया थियो? हुकुम कयो त कयूंसि पूरो। अड़े तूं वरी ज़मीन ते कीअं आयो आहीं? वॾेरा हाणे हीअ ज़मीन आज़ाद आहे, छो त तव्हांजा पैसा व्याज समेत असांजे बाबे तव्हांखे ॾेई छॾिया। हाणे हीअ ज़मीन असांजी आहे, असांजी। अड़े बकवास बंदि कर। अड़े बुढ़े छा था ॾिसो, वठोसि हिनखे। इनके तो साह है, खणोसि पंहिंजे इलाइक़े ते जल्दी कयोसि। तां पोइ धाड़ियल शहनशाह खणाए वियो ऐं जंहिं मूंखे हिते उन मंज़िल ते पहुचायो। असगर अॼु तुंहिंजो दुश्मन ज़िंदा न रहंदो। यार आज़म उहो वरी कीअं? असगर हर साल वडेरो ॻोठ में कुकड़नि जी मेल ऐं मलाखड़ो कराईंदो आहे ऐं उते मुनवर बि हूंदो। हल त हली उनखे गोलियुनि सां परूण करे अचूं। तूं पंहिंजो इंतकाम पूरो कर ऐं मां बि पंहिंजे हाव ते कुझु पाणीअ जा छंटा हरिया। वाह जी ॻाल्हि कई थी, अहिड़ी क़िस्मत तुंहिंजा रंग। चाची मानी खा, असां तुझे लाइ मानी आंदी आहे। अब्बा मां कहिड़ी मानी खावां, मूंखे किथां मानी वणंदी। अलाए मुंहिंजे बच्चनि जो कहिड़ो हाल हूंदो, अलाए उन्हनि मानी खाधी हूंदी की अलाए न।
अल्लाह साईं माफ कर साईं रहम कर मुझे रब्बा अल्लाह मुझे नंढड़ो मासूम बचड़ो अलाए कहिड़े हाल में हूंदो के दुश्मनन जी मुझे घर की नजर लगी हुई अल्लाह अल्लाह मुझे बच्चन जो खैर हुजे अल्लाह साईं तुंहिंजे झोलीअ में न अल्लाह ख़ैर कंदो तू एॾो खां शोला थो आहे अल्लाह कंदो त सभु ख़ैर सां मोटी ईंदा तू फिकुर न कर न रो चाची न रो मानी खा चाची कुछ सब्र कर इंसान जे मथां ये ला गाज़ा ईंदा रहंदा आहिनि पपन तू चाची खे मानी खारा असां ॿाहिरों थोरो कमु करे वठूं न रो चाची मानी खा बिस्म ना कर खैर त आहे न ॿुढा मूंखे छो वेठी आयो आहे भला भवाज़ में त खैर आहे न यार मुबारकूं अथई मुबारकूं हा मां अॼु पाण पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां वॾेरे जी हवेली ते सुहिणी खे ॾिसी आयो आहियां सो बि ज़िंदा हालत में न यार हा हा मां को तोसां कूड़ न ॾिसिया मुबारकूं अथई यार हिन ख़ुशी में पोइ भाकरो पाए आजम ने बदमाशी आजम क्या तो तव्हां शरीफ आजम के जीण कोन ॾिनो हाणे ही आजम बदमाशी आजम बणजी तव्हां जे साम्हूं आयो आहे चइबो त हिकु सूबेदार हिन वक़्तु बदमाशी आजम बणजी चुको आहे ये सब तव्हां वॾेरनि जा करतूत आहिनि अहिड़ी क़िस्मत तुंहिंजा रंग वॾेरा उहो ॾींहुं यादि कर जंहिं ॾींहुं मुंहिंजे बाबे खे मारियो पिया ऐं मुंहिंजो बाबो तव्हां ज़ालमनि खे इलाज पियो करे ऐं तव्हांखे रहम न पियो अचे अॼु मूंखे बि तव्हां ते को रहम कोन ईंदो याद रखजो जेको बि वॾेरो कंहिं ग़रीब ते ज़ुल्म कंदो उन जो अंजाम इहो ई थींदो अचो
अदा साईं रो न अदा साईं रोण कम औरतन जो हूंदो आहे औरतन जो हिम्मत कर डीएसपी खान आज़म वारनि मुंहिंजे भाउ खे मारियो आहे कि हाणे हर हाल में उन्हनि जा लाश खपनि लाश। सफदर खान असां त हमेशह तव्हांजो साथ ॾिनो आहे ऐं तव्हांजे फ़ाइदे वारी ॻाल्हि कई आहे। डीएसपी साहब खोले ॿुधायो तव्हां चवण छा था चाहियो? अनवर खान खून जो बदिलो हमेशह खून सां ई थींदो आहे। आज़म वारनि तव्हांजो भाउ मारियो आहे ऐं तव्हां बि आज़म जा वधीक सम्झो था न। जो मतलब त आज़म जो पीउ ऐं भाउ? हा इहो सॼो कमु आउं पाण कराईंदुसि ऐं अहिड़ो त केस ठाहींदुसि जो कोई बि महसूस कोन कंदो त इहो कमु तव्हां कयो आहे। वाह जी ॻाल्हि कई थी डीएसपी असुल अंदर ई ठारे छॾी। माना त नाग बि मरंदो त लठ बि बचंदी। हाणे ख़बर पवंदी आज़म खे त जेको सफदर खान सां फिटाईंदो आहे ज़िंदगी पंहिंजी विञाईंदो आहे। सफदर खान तव्हांजो त कमु थी वेंदो पर असांजो छा थींदो? तुंहिंजो कमु बि थी वेंदो। पुट सफदर खान हे छा पिया कयो तव्हां? चाचा भाउ मुनवर जे कातिलनि खे मारण जे लाइ इहो कमु ज़रूरी आहे। पर कानून जो त फर्ज़ आहे त कातिलनि ने ॻोल्हियो। चाचा सही कानून वारा बि इंसान आहिनि उन्हनि खे बि खाइण लाइ कुझु खपे हुननि खे कुझु ॾींदासीं त कमु सचाईअ सां कंदा न। बसड़े पुट तव्हांजो माण्हुनि जी पुलिस जो खानो ख़राब कयो आहे। लॻे थो साहब पंहिंजे ग़लतीअ जी माफ़ी वठण आयो आहे। साहब ख़ैर त आहे न कीअं अचण थियो? तव्हांजो पुटु हाणे बदमाश थी वियो आहे ऐं वरिते थो माण्हुनि जा खून कंदो। वठी हलो हिननि खे थाणे ते गिरफ़्तार कयो हिननि खे। साहब मां तव्हांखे हिनजे वेझो अचण न ॾींदसि ख़बरदार कोर्ट ते वधो। परे थी भाई साहब ही पी जॾो अथई अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ असांखे वठी हल हिन खे छॾे ॾे। साहब तव्हांजो ॾोही त आज़म आहे तव्हां वञी उनखे पकड़ियो न बाक़ी हिननि वीचारनि तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? धमकाए थी असांखे। वठी हलो हिनखे थाणे ते। वठी हलो हिननि खे। फोन तो कर बाबा से मैंने बेशा थी हो। हेलो पानी खड़ी आ जानो अदालत में वो
बाबा हलो त लाश दफ़नाए अचो, टेम काफ़ी घणो थी वियो आहे। भाऊ बपन तूं भाऊ आज मूंखे सही त ॿुधायो न? हा दा मां त बिल्कुलु सही ॿुधायोमांइ, अलाए छो टेम ते न पुॻो। पर पोइ बि यार आज़म एॾी महिल थी पहुतो छो लाइ? कोन ईंदो आज़म हिते शींहनि जे बेले में जी उनखे पाण मारणो आहे छा? मुला पढ़ हिननि जा जनाज़ा त खणूं हिन जा लाश ऐं वञी कयूं दफ़न। बाबा मुझी अमर आई मुझा नंढड़ा भा तमाम सभिनी के मुझे करे सजा मिली आ, पर मुखे कसम आ ताजे बेगुनाह रत जो तवाजे कातिलन जूं कब्रूं पंहिंजे हथनि सां न खोटींदुसि तेस ताईं सुकून सां कोन वेहंदुसि, कोन वेहंदुसि, कोन वेहंदुसि। अचण ॾे पुलिस खे, अॼु पुलिस जूं खंदियूं खणी पोइ हिननि लाशनि खे दफ़नाईंदुसि। अचो मां पंहिंजी ज़िंदगी में बेज़ार थी चुकी आहियां। मूंखे हिते हिकु हिकु पल हिकु साल जियां थो लॻे। अम्मा मूंखे ज़हर आणे ॾे त मां खावां त मुंहिंजी इन अज़ाब वारी ज़िंदगी में जान आजी थिए। न न धीअ अहिड़ियूं वायूं न कर, अञा मां ज़िंदा आहियां। मुंहिंजे हूंदे तोखे कोई बि कुझु नथो करे सघे, पर मां तुंहिंजो पहिरीं किथां ॻोल्हे लां? अलाए हू ज़िंदा भी हूंदो। न न अम्मा मुंहिंजी पीरी लाइ अहिड़ियूं वायूं न कर। मुंहिंजो पीरी ज़िंदा आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजो पीरी ज़िंदा आहे, उहो ज़रूर ईंदो ऐं मूंखे तो वठी वेंदो। हेलो अस्सलाम वालेकुम भाॼाई। आज कीअं ग़रीबनि खे यादि कयो अथव? बस भाॼाई हिते शहर में त हर वक़्तु माण्हू मसरूफ़ आहे। अॼु आचार आहे, वंत कई मिली आहे, भला ॿार किथे आहिनि? हा हू घर में मौजूद आहिनि। यार पपन अंदर सफ़ा सड़े तू, दिल त ईअं थी चवे तेरे डीएसपी खे वञी ख़त्म करे अचां। यार दिल त मुंहिंजी बि चवे थी, पर मां मजबूर आहियां। असां वटि को हथियार आहे न ई को वसीलो। यार कुसूर त आज़म जो बि न हो,
उन्हीं खे हथ सां फासायो वियो आहे। ॻाल्हि ॿुधो, मूं हिकु ॻाल्हि सोची आहे, छो न असां पंहिंजो रूप बदिलाए वॾेरे जे बंगले ते हलूं। इहो रूप कीअं मटाइबो आहे? जानू खोले त ॿुधा। यार तव्हांजो इहो रूप मां बदिलाईंदुसि, मां। यार जानू वाह जी ॻाल्हि कई थी। इन बहाने मां हुते सुञे सां बि मिली सघां थो। अहिड़ी क़िस्मत तुंहिंजा रंग यार आज़म, ईअं तुंहिंजे मायूस वेहण सां कुझु कोन वरंदो। न ई चाचे वारा वापसि ईंदा। भाऊ आज़म, जेकॾहिं तूं ख़ामोश रहंदे त इन ज़ालिम वॾेरे ऐं DSP खां कयल ज़ुल्मनि जो बदिलो कीअं वठंदे? इंसान जी क़िस्मत में जेको कुझु लिखियल हूंदो आहे न, सो ई थींदो आहे। भाऊ आज़म, क़िस्मत जे लिखे खे कोई बि बदिलाए नथो सघे। भाऊ आज़म, सब्र खां कमु वठो, अञा तव्हांखे विढ़णो आहे। त पोइ तव्हां सभु ॿुधायो त मां छा कयां? जेकॾहिं तव्हां मुंहिंजी जाइ ते हुजो हा त तव्हां छा कयो हा? अहिड़ी क़िस्मत तुंहिंजा रंग यार आज़म, असां तुंहिंजे ॾुख खे सम्झूं था। जेको थियणो हो सो थी वियो, हाणे उथ फ्रेश थी त हलूं। छा असगर? जेको थियणो हो सो थी वियो? माना मुंहिंजे खानदान जो मौत इन्हनि कमीणनि जे हथां लिखियल हो? न असगर न। जेकॾहिं मुंहिंजे खानदान खे मालिक मारे हा त सब्र करे वेही रहा हा, पर मुंहिंजे खानदान जे मौत जो कारण ये वॾेरा ऐं DSP आहे। हाणे तूं ॿुधाए त केॾां हलूं? मुल्क ख़ुदा जो पियो आहे। भाऊ आज़म, हाणे ख़ामोश कोन वेंदासीं। हिन ॻोठ में बाह ॿारणी आहे असांखे, ऐं वॾेरे सफदर खान जो सकून बर्बाद करणो आहे। हा यार आज़म, सफदर खान घणियूं ज़्यादतियूं करे चुको आहे ऐं घणनि माण्हुनि खे बेघर करे छॾियो अथई। सफदर खान खे बि ख़बर पवे त जॾहिं को ग़रीब माण्हू बग़ावत करे हथियार हथ में खणंदो आहे त उहो ज़ालिमनि खां बि वधीक ज़ालिम बणिजी वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां सभिनी जी इहा सलाह त अॼु खां पोइ उन ॻोठ खे मौत जो मैदान बणाए छॾींदुसि। हर उहो माण्हू मारींदुसि जेको वॾेरे जो दोस्त जा माइट हूंदो। कंहिंखे बि सुकून सां रहण कोन ॾींदुसि। सभिनी जो सुकून बर्बाद करे छॾींदुसि, बर्बाद करे छॾींदुसि। अचो। बाबा, मां तव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। बाबा, तव्हांखे त ख़बर आहे त सफदर खान सां जेको फिटाईंदो आहे न, उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। मां तव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त रफ़ीक ख़लील खे पंहिंजी नियाणीअ जो संग ॾींदो ऐं बदिले में ख़लील पंहिंजी ज़मीन जा बजरे बि रफ़ीक खे ॾींदो। ठीकु आहे? हाणे उथो, पाण में बाकरो पायो। उथो। हाणे तव्हां हलो। ॿियो ख़्यालु हो पियो? फैसला पाणी करे थो या नथो करे? असां वटि रोज़ फैसला लॻाते हैं। हाँ, शिकार कयूं था, इंशाल्लाह शिकार कंदासीं। बाबा, तव्हां केरु आहियो? मोहतार साईं, असां ग़रीबनि खां आज़म सभु कुझु फुरे वरितो आहे। असांजो झुगो तबाह थी वियो आहे। हाणे असां तो वटि आया आहियूं। असांखे पंहिंजी पनाह ॾे, असांखे पंहिंजी पनाह में रख मोहतार साईं। बाबा साईं, इहो था चाहिनि त हिननि खे घर घाट ॾिना वञनि ऐं कंहिं कमकार सां लॻायो वञे। मां पोड़ी ज़रूर आहे,
पर हिम्मत न हारियतम। घर जो कमकार भी कंदसि ऐं ॿोहारी भी ॾींदसि, थांव भी मलींदसि ऐं मानी पचाइण जी त सफ़ा तिखी आहियां। अलाह जे वास्ते असांखे हिते पनाह ॾियो। पुतार साईं, ही वेचारा उहे माण्हू आहिनि जिन खे आज़म वारनि पंहिंजनि घरनि खां तड़े कढियो आहे। अनवर खान जवान जो पुट जवान आहे। अदा साईं, जॾहिं खां वठी आज़म वारा धाड़ियल थिया आहिनि, हिन तरह में ॾोह वधी विया आहिनि। अनवर खान, मां पाण हिन सोच में आहियां त इन्हनि खे ख़तम कीअं कजे। बाबा साईं, जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठो त हिननि खे पाण वटि कम ते रखो। बाबा साईं, हूअं ई असां वटि कम जी सवड़ आहे। ठीकु आहे कमदार, हिननि खे कमु ॾियूं था। हिननि ॿिनि अमरान खे बंगले ते छॾ कमु कनि, बाक़ी हिन माई पोड़ीअ खे हवेली ते छॾिया। ठीकु आहे, जेको कमु ॿुधाए वठी वञे। उथो बाबा, उथो, अॻियां थियो, हलो। सोनी, तूं ॿिए कमरे में वञ, असांखे कुझु ॻाल्हाइणो आहे। अनवर खान, चाचे सां फोन ते ॻाल्हि ॿोल थी हुई। चाचे ॿुधायो त ज़ीशान तालीम मुकमल करे मोटी आयो आहे। यार सोचा थो त सोनी जी शादी कराए छॾिजे, पर सोनी अॼुकल्ह बीमार थी रहे ऐं ॿियो त मुनवर जो चालीहो बि कोन थियो आहे। कुझु ॾींहं सब्र कजे त बहितर आहे। न त साईं न, सोनी जी शादी थींदी, ज़रूर थींदी। बीमारी सोनीअ जो बहानो आहे, दा बहानो। तव्हां हीअं कयो, चाचे वारनि सां ॻाल्हायो त जेतिरो जल्द थी सघे शादी जी तयारी कर। यार ये तो कम युग तो थियो। सोनी जा भाइर सोनी जी शादी जी तैयारियूं था कनि। न यार, ये केॾो थी सघे? हे त पोइ सही प्लानिंग सॼी हराम थी वई। हे सोनी जी शादी ॿियनि थींदी त पोइ असां पर हेॾे हिते वेठा छा था कयो? छा था कयो? हाणे कमदार तैयारियूं थी पियूं छा? असां वटि त खाइण लाइ कुझु बि कोन्हे ऐं तूं चवीं थो त छा था खाओ? पोड़ी, आऊं थो चवां त छा था कयो? अच्छा अच्छा, तूं चवीं थो त असां छो था खिलूं? असां त ख़ामोश वेठा आहियूं। लॻे थो त तूं बोड़ो थी पियो। पोड़ी, बोड़ो आऊं न, तूं आई तूं। मां हिकु ॻाल्हि थो चवां ऐं तूं वरी ॿी थी वरजाईं। यार कमदार, मुआरी पोड़ी थोरो ॻोड़ी आहे। तूं ॿुधा त कहिड़े कम सां आयो आहीं? तूं हलो, उथो, वञी के कमकार सां लॻो। वेठा ईअं ॼण मुंहिंजी हिते दावत ते आया आहियो। मूंखे त सम्झ में नथो अचे त हिननि खे मूं हिते रखायो छो आहे। सॼो ॾींहुं वेठा था पाण में ॻाल्हियूं कनि।
केरु आहीं तूं? मां सुनी तुझो पिरी सुञाण सुञाण पिरी? तूं मुंहिंजो पिरी न आहीं? हाँ सुनी पिरी आ तुझो मां हिर्स 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 माया तुझो पिरी सुञाण मूंखे सुनी सुञाण। तूं पिरी आहीं? पिरी तूं अची आहीं? हा मुंहिंजी दिलि चवंदी त मुंहिंजो पिरी ज़रूरु ईंदो। पिरी मूं तुंहिंजो घणो इंतज़ारु कयो आहे, हाणे मूंखे तव्हां वठी हल पिरी। मां तुंहिंजे लाइ आयो आहियां, तूं फिक्र को बि न कर। मां तोखे हितां वठी पोइ ई वेंदुसि, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। हाणे तूं ख़ुशि? मेरा तुझी दौलत साईं बारूद वठी तोखे तुख न कयम तो मुझो नालो आज़म खान नाहे। अरे छा फेरा नहीं चोर है, चोरी करे भजिया डाढ़ा फेरा क्या मां। अरे गुल्लू बच्चू अरे काने मरी गया हो तवा यो काने होता चोर चोरी करेगा वनो उठो वनो पेरा खान जितने अतन गोलन दा भजी लान वनो वनो अडी सोच आता हेलो खबर ही कोन आए कॾहिं मरी या खबर ही नथी पए हिननि जी। तू भी टिकी खाई बस सुम्ही तो पे माण्हू जागंदो आहे पंहिंजे घर जो तहफ़ुज़ कंदो आहे। पेशाब पिया साथियो तव्हांखे त ख़बर आहे त पूरे सुगल है बकवास बंद कर सुखद भाई ताकत सोच है। साथियो धोतार साईं असां धड़लनि जो पेरो खणी उन्हनि जे पोयां वियासीं, ख़बर ई नाहे। अरे त तव्हां पोइ छो मोटी आयो? उन्हनि जे कढ वञो आहे न। अनवर खान जवान जो पुट जवान आहे। अदा साईं इहो कम आज़म वारनि जो आहे, आज़म वारनि जो। सुभाणे छा बि थी पए मां हुन जे पोयां वेंदुमि। अनवर खान पहिरियां असां डीएसपी सां ॻाल्हायूं त तूं छा थो चवे। अदा साईं तव्हां भले डीएसपी सां ॻाल्हाए ॾिसो। डीएसपी हलनि जा नाले मां सुभाणे कटे ॾे करे निकिरी ईंदुमि छो त अनवर जवान जो पुट जवान आहे जवान। अरे दिलदार सजना वल मुहबा मिठारे मन ठार सजना दिलदार करे। अस्कर ॾाढो ख़ुशी छा ॻाल्हि आहे? केरु त आहे न? आज़म असगर घणे ॾींहंनि खां पोइ ख़ुशी आहे। असगर इन ख़ुशीअ जी असांखे बि त ख़बर पवे छा ॻाल्हि आहे। दोस्तो ख़ुशि इन जे करे आहियां जो दिलि खे सुकून मिली वियो आहे। बाबे जो पलांद बि कयुमि ऐं ज़मीन बि वापसि करायमि ऐं वॾेरे जी बेइज़ती बि कयमि। हाणे ख़ुदा मौत ॾे इज़त आई। ही तू छा थो चवी? जवान मुड़स आहीं,
अलाह वॾी हयाती ॾींदुई, अहिड़ियूं मायूसी वारियूं ॻाल्हियूं न कंदो कर। विचारी वठो, चो तरफ़ पुलिस घेरो करे वई आहे। दोस्तो, घबराइण जी का बि ज़रूरत नाहे। पुलिस सां मुड़स थी मुक़ाबलो कंदासीं, छो त ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे ख़ुदा जे हथ में लिखियल आहे। पंहिंजूं पंहिंजूं जायूं संभालियो। मां तोसां नथो हली सघां, छो त तुंहिंजो मुंहिंजो साथ एतिरो ई लिखियल हुयो। तूं वञ, तोखे अञा जीअणो आहे, छो त तूं पंहिंजे पीउ जो, भाउ जो ऐं सभिनी जो प्लान ज़रूर कजांइ। ऐं मुंहिंजी ॿी ॻाल्हि ॿुध यार, दरिया पार मुंहिंजो दोस्त शहनशाह रही थो, उन्हनि ज़रूर वञजांइ, ज़रूर वञजांइ उन ॾे। तूं वञ यार। मूंखे कसम आहे तुंहिंजे खून जो, तुंहिंजो मौत बि मुंहिंजे मथां कर्ज़ रहियो, ऐं उन्हनि खां इन्हनि सभिनी खूननि जो हिसाब गणे गणे वठंदुसि, गणे गणे वठंदुसि।
मासी जो घर आहे सुणी खे हिते पंहिंजे घर वटि मां चौकीदारी कंदमि हे मुंहिंजी भेण आहे माने जो नीम खाधो आहे तव्हां हीअं कयो तव्हां सिर बचायो असां आज़म ॾे आज़म ॾे वञो पर आज़म किथे में हूंदो आज़म कचे में हूंदो अरे सिर वञे त सिर वञे त कतलियाम थियनि पर सुणी मुंहिंजी अमानत आहे मुंहिंजी भेण आहे मुंहिंजो निमक खाधो आहे तव्हां वञो 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 ध्यानु रखिजांइ पहिरीं जेको न कर मां मोटी वञे ॻाल्हाइण खे छॾियो तव्हां सिर बचायो वञो उतार साईं सोनी भॼी वई नथो थी सघे कमदार नथो थी सघे ॻाल्हि ॿुध कमदार जंहिं बि असांजी इज़त में हथ विधो आहे उनजी इज़त असांजी इज़त खां मथे कोन्हे का उनजी इज़त मिट्टी में मिलाइणी आहे चाहे असांखे ज़मीन आसमान हिकु करणो पए वञ सॼो राज कठे कर दुनिया जो जेको बि बारूद अथई जेके बि हथियार अथई उन्हनि जा मुंहुं उन्हनि ते खोले छॾ कंहिं बि सूरत में असांजे दुश्मन खे हिते मुंहं जा जहिड़ो पेश कर जल्दी वञ कमदार जल्दी वञ किथे इहे न थिए जो तूं तोखे मां जीअण हुते पूरे छॾियां वञ आज़म हाणे छा कजे केॾांहुं हलणु घुरिजे ख़दम हींअर न असां वटि बारूद बचियो आहे न ई वरी पहिरियां वारो दोस्तनि जो साथ रहियो आहे तंहिं करे असांखे शहनशाह ॾांहुं हलणो पवंदो इहा ई सलाह आहे त पोइ हींअर ई हलणु घुरिजे न ख़दम न हींअर अधु राति थी चुकी आहे सुबुह जो सवेल पाण निकिरी हलंदासीं साईं मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर उहे हुया के जेको धोखो ॾेई सुणीअ खे भॼाए विया अनवर खान मां पाण में सोचंदी आहियां त आख़िर उहे आया केॾां ऐं सुणी उन्हनि सां कहिड़े मक़सद सां वई ख़बर त पए पवंदी आख़िर ही सभु थिए छा पियो ते हाल कमदार पहिरें वारा अची विया हा भोतार साईं पहिरें वारा पहुची विया आहिनि पंहिंजा माण्हू बि तयारु वेठा आहिनि पर अनवर खान तो पहिरें वारा छाजे लाइ घुराया आहिनि अदा साईं मां पहिरें वारनि सां गॾिजी उन्हनि खे ॻोल्हींदुमि छो त अनवर खान जवान जो पुटु जवान आहे जवान पर अनवर खान इहो ज़रूरी न आहे त तूं पाण पहिरें वारनि सां गॾु वञी थी सघे थो त ये असांजे दुश्मननि जा माण्हू जन ऐं तोखे को नुक़सान ॾियनि त पोइ न अदा साईं न न इहा असांजी बेइज़ती आहे बेइज़ती असांजे हूंदे असांजे नगनि खे ॿिया ॻोल्हनि अनवर तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथो मूंखे लॻे थो त इहा सॼी साज़िश सूबेदार आज़म जी थियल आहे असांखे ख़तमु करण जे लाइ इहो मनसूबो आज़म जो आहे त जीअं असां सूणे खे ॻोल्हण जे लाइ ॿाहिरि निकिरूं ऐं हू असांखे ख़तमु करे छॾे अनवर खान जवान जो पुटु जवान आहे अदा साईं हाणे मूंखे त घर में रही मज़ो कोन ईंदो जेसि ताईं मूंखे ॻोल्हे मां ख़तमु न कयां अच कमदार
भाऊ आज़म असांजे पोयां वॾेरे सफ़दर खाने जा माण्हू कढा आहिनि असांखे तुंहिंजी मदद घुरिजे मूं अॻु बि तोसां वाइदो कयो हो अॼु वरी वचन थो कयां त जेको बि ज़ालिम असांजी राह में ईंदो उहो कुत्ते जी मौत मरंदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ कुत्ते जी मौत अच